रोडी में जागड़ी बिरादरी के जानाणी ऐं खोरबाणी पाड़े विच में हलंदड़ तकरार जेको चौपाई माल के चोरी तां शुरू थियो हाणे खून रज़ी कबाले झेड़ की सूरत इख्तियार करे चुको है। ये मंदिर ज़िले सखर के उन गोठन जा आहिनि जिते जिंदगी मामूल मुताबिक न पर खौफ की छांव हेठ गुज़री रहा है। जागड़ी बिरादरी खोरबाणी जानाणी पाड़े से लाॻापियल धुरियूं जदीद हथियारनि से लेस पंहिंजनि इलाइक़नि में मोर्चा बंद आहिनि। मौक़ो मिलंदे ही फायरिंग ऐं हमला रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। जहिड़नि केतिरनि ई ख़ानदान खे उजाड़े छॾियो आहे। 19 जानियूं हयाती विञाए वेठा आहिनि। हालतूं बहितर थी सघनि थियूं। इंसाफ़ असां सां थिए कोन थो। एसपी साहब खे सॼो पतो आहे। असांजो माल बि काहे आहे, माण्हू बि मारियऊं, तॾहिं बि असांजो इंसाफ़ हिन वक़्त ताईं न थियो आहे। हाणे पंहिंजा गोला उछले पाण घिटियुनि में चवनि था त खोरमण न आया आहिनि। असां मामा जे गोला हणोसि त घर में हणोसि न, असां पोइते छो घिटियुनि में छो उछले अचूंसि। असां वटि गोले जी धप ई न आहे, न को गोलो असां वटि आहे बि सही। बाक़ी हथियार आहिनि, इहे क्लेशना आहिनि, बंदूकां आहिनि, पंहिंजे सर बचाव खां खयूं था वठूं। कल्ह वरी एसपी साहब जी टीम आई आहे, वरी हिते असांजे घरनि ते इहे डोन हणणो, हे हणणो, कणिक 10-12 जरेब कणिक असांजी दाफ़े छई अथऊं हिन सां बख़्तरपन सां। इहो त साहब ना इंसाफ़ी आहे। एसपी साहब खे चयोसि, चओ ईअं न कयो बाबा। छाजा ॾो यारी हो असां तो वटि छाजो ॾोह थियो आहे? चओ माण्हू अॻुवा तो वटि थिया आहिनि। केरु खजो थी चओ माण्हू? जिथे माण्हू खजबो आहे को दहशत हूंदी आहे उन जॻह ते। हिते को सखर ज़िले में असांजे मां माण्हू को खजो आहे? असां वटि अमुन आहे। बाक़ी इहो झेड़ो त आहे बाबा, हाणे हर को पंहिंजे हिफ़ाज़त जे लाइ कंदो। असां न ॾोहारी आहियूं न का ॻाल्हि। ऐं डोन बोन एसपी साहब खे चओ पंहिंजा न हणो, सुठी ॻाल्हि न आहे। असां सां ज़ुल्म न करे एतिरो, मज़लूमनि सां ज़ुल्म न कबो आहे एतिरो। भांगड़ पुलिस थाने जो SHO जो चवणु आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध, होम मिनिस्टर ऐं IG सिंध जे वाज़े पॉलिसी आहे त कबाइली झेड़नि जे आड़ में दहशतगर्दी या कानून हथ में वठणु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। गवर्नमेंट ऑफ सिंध जी वाज़े पॉलिसी आहे होम मिनिस्टर साहब, IG साहब जी, त कबाइली झेड़नि जे आड़ में जेके भी दहशतगर्दी फैलाइनि था, गैरकानूनी हथियार करनि था, उन्हनि खे क़तल बि इहो बर्दाश्त कोन कयो वेंदो त उहे दहशतगर्दी फैलाइनि या क्रिमिनल एक्टिविटीज़ थियनि। गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं होम मिनिस्टर साहब सिंध, IG साहब सिंध वाज़े पैगाम आहे त पाण खे सरेंडर कयो। जेको बि सरेंडर कंदो उन्हनि खे बिल्कुलु रिआयत ॾिनी वेंदी। एज़ पर लॉ उहे कोर्ट्स खे फेस कंदा। इलाइक़े जो नेक मर्द UC चेयरमैन आज़म खान जागीरानी मूजिब असां ते हमला कया विया, असांजा नौजवान क़तल कया विया। असां कॾहिं बि शुरूआत नाहे कई। जेकॾहिं हुकूमत मुकम्मल तहफ़ुज़ ॾे ऐं गैर जानदार कार्रवाई करे त असां ठाह लाइ तयारु आहियूं, पर हिक तरफ़ी कार्रवाई क़बूल न कंदासीं। झेड़ो अची हिन ते बीठो आहे त इहो जेको पहिरियों शुरूआति में झेड़ो थियो मेंह जी चोरी हिकिड़ी था, झेड़ो थियो कचे में। असां खां हितां 10 किलोमीटर परे आहे कच्छ। उहो धुरियूं जेके जाञाणी हुजनि खोरमाणी वेठा ई गॾु आहे उते, उहो झेड़ो थियो। उन झेड़े में बि हलंदे 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 असांखे विच में अची माना ज़ोरी अटकायूं। उन में मुंहिंजो भाउ बि शहीद थी वियो, मुंहिंजी न्याणी बि घर में शहीद थी वई। उन खां पोइ बि असां अमन जी तरफ़ वियासीं, फ़ैसिले जी तरफ़ वियासीं। सरदार साहब चीफ सरदार आहे मीर आबिद खान सुंदराणी, माना 35 बिरादरनि जो चीफ आहे। उन फ़ैसिलो कयो। फ़ैसिले में इहो बि तइ थियो त जेकॾहिं अॻु खां पोइ कंहिं आगराई कई त उन ते हिकु करोड़ दंड बि आहे। उहे जेके एवज़ा मुआवज़ा थिया उहे हर शइ कंहिंखे मिली बि वई, हर क्लियर थी वई। बाद में ईद जे ॾिहाड़े हिकिड़ो जाञाणी धुर जो मशकूल नालो वियो बि हुननि जे पासे ॾे, वियो बि हुननि जे पाड़े ॾे, पर हर माण्हू घुमंदो पियो अचे। जॾहिं फ़ैसिलो थी वियो त ॻाल्हि ख़तमु थी वई। उन जी तरफ़ वियो, ईद जे ॾींहुं हुननि जे पाड़े ॾे वियो, उतां उन्हनि खे संभरी करे अची अॻु ॾे उनखे असां नंढो भाटियो बि गॾु हुयो 10-11 साल जो। उन मशकूल खे क़तल कयूं अची। झेड़े में कंहिं फ़ाइदो न वरितो आहे। जेकॾहिं खोरमाणी धुर झेड़ो कंदी थी अचे त छा भला उहे ई माण्हू मरनि था। असां माण्हू मारण जी न आहियूं, असां बचाइण जी कढूं। हो चवनि था त असां आज़म खे मारियूं, हादीब खे मारियूं। असां चऊं त बाबा असां खोरमाणी बि बचायूं, जाञाणी बचायूं, मरे कोई न। सो मां इहो अर्ज़ु कयां थो, हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थो, बाबा फ़ैसिले जी तरफ़ अचे, अमन जी तरफ़ अचो। असांखे ही जेको क्राइम था कनि झेड़े जी आड़ में, हिते इलाइक़ो पूरो हिननि जे तंग थी चुको आहे। उन्हनि खां ही उन्हनि ॾे रस्ते वेंदड़ मुसाफ़िर तंग था थियनि। ही झेड़े जी आड़ में क्राइम था कनि।
सो असां उन क्राइम खे रोकण जे लाइ ऐं ही जेके बि कुझु ॾोह कया अथऊं ऐं कुझु ही हिन में धाड़नि फुरनि ऐं चोरियुनि ऐं ॿियनि वारदातुनि में केसनि में घुरबल बि आहिनि। सो असां पंहिंजे बाला ऑफिसरान जनाब IG साहब सिंध, DIG साहब सखर, SSP साहब सखर जे तरफ़ां ऐं होम मिनिस्टर सिंध जे तरफ़ां हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे सोशल मीडिया जे थ्रू त अव्हां पंहिंजो जेको आहे ही आड़ करे कंहिं नाजाइज़ के मिसकीन खे लुटियो फुरियो न, ऐं ही अमन पंहिंजे इलाइक़े जो तबाह न कयो, ही पंहिंजे इलाइक़े जो अमन बि तबाह था कनि ऐं इलाइक़े खे तंग था कनि। सो असां उन्हनि खे मैसेज ॾिनो आहे त अव्हां धाड़ा फुरूं ॾोह छॾे पंहिंजो मिलियल गवर्नमेंट जी पॉलिसी तहत सरेंडर थियो। ही फ़ैसिला कनि पाण में, विढ़नि था कंहिं चोरी जी ॻाल्हि ते विढ़नि था, ही वधी वञी खूनारेज़ी जे तकरार ते पुॼनि था ऐं इलाइक़े खे बि तंग था। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान TV न्यूज़, रोहड़ी।